नाज़रीन, पान सईदाबाद में तेज़ रफ़्तार डाटसन टायर फाटण सबब कल्टी थी पई आहे। हादसे जे नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि समेत 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि निज़ामुद्दीन गंभीर। जी निज़ामुद्दीन, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधायां त ई दादू खां कलंदर लाल शहबाज जी ज़ाइरीन जी डाटसन जेका सेवण शहबाज एयरपोर्ट भलाई मोड़ वटि टायर राड टुटण सबब गलती थी पई, जंहिंमें 10 खां 15 माण्हुनि ताईं जेके हल्का सल्का ज़ख़्मी थी पिया, जिन ज़ख़्मनि मासूम ॿारड़ा औरतूं बि शामिल आहिनि। ज़ख़्मनि में मुजाहिद, शाकिर, सकीना, मसमात वसाई ऐं मुदसिर समेत ॿिया शामिल आहिनि। जॾहिं मां तव्हांखे ॿुधायां त ज़ख़्मनि खे रेस्क्यू 1122 टीम पहुची रेस्क्यू करे सेवण सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट इस्पताल सेवण में मुंतकिल कयो। हादसो तेज़ रफ़्तारी दौरान डाटसन जे टायर राड टुटण सां पेश आयो, जॾहिं त बूबक पुलिस, सेवण पुलिस हादसे जाइ ते पहुची। उन्हनि इहो ॿुधायो त डाटसन में सुवार मुसाफ़िर कलंदर लाल शहबाज जी मज़ार ते हाज़िरी लाइ वञी रहिया, जिन जो तालुक दादू मखदूम बिलाल सां ॿुधायो थो वञे। डाटसन सुवार मुसाफ़िर मखदूम बिलाल खां सेवण तरफ़ वञी रहिया त हीउ हादसो भलाई मोड़ सेवण एयरपोर्ट वटि आयो। जी निज़ामुद्दीन, महिरबानी अव्हां जी।